इंसान जूं आदतूं वक़्त सां तब्दील थींदियूं रहंदियूं आहिनि। अक्सर इंसान पंहिंजे खाधे पीते जे हवाले सां लापरवाह थी वेंदा आहिनि ऐं अक्सर कंहिं ग़ैर सेहतमंद शइ जो इस्तेमालु हद खां वधीक करे वेंदा आहियूं, जेको अॻिते हली असांजी ॻिचीअ में पइजी वेंदो आहे। कुझु माण्हू भाॼियुनि जा शौक़ीन हूंदा आहिनि ऐं उहे गोश्त खाइण खां पासो कंदा आहिनि। अहिड़ी रीति के माण्हू रुॻो चिकन कंदा रहंदा आहिनि ऐं उन्हनि खे ॿी शइ सुठी नाहे लॻंदी। कॾहिं कॾहिं इहा तब्दीली इलाइक़ाई तौर ते बि इंसान जी आदत बणिजी वेंदी आहे। जीअं बंगाली माण्हू मच्छी ऐं चांवर वधीक खाईंदा आहिनि ऐं उन्हनि खे असां संदन आदत चई सघूं था। जॾहिं असां पसंदीदा चॉकलेट, चिप्स या कंहिं ॿिए क़िस्म जी कैलोरी वारा खाधा खाईंदा आहियूं त माहिर सदाईं उन्हनि खां पासो करण ऐं खाधे में एहतियात करण जूं हिदायतूं कंदे नज़र ईंदा आहिनि। पर इहे ई उसूल कुझु मामलनि में सेहतमंद खाधनि ऐं असांजी ज़िंदगी जे उसूलनि ऐं आदतुनि ते बि लागू थियनि था। खोड़ भाॼियूं खाइण सां बि जिस्म ते नाकारी असर पवंदा आहिनि, ख़ासि तौर ते उन्हनि माण्हुनि लाइ जेके आंड्रनि जी तकलीफ़ में मुब्तला हुजनि। हिकु आम इंसान जी खुराक में 400 ग्राम भाॼियूं ऐं मेवा हुजणु घुरिजनि, पर फाइबर जो वधीक इस्तेमाल बि अव्हां जी सिहत लाइ हानिकार बणिजी सघे थो। हिस्टामीन हिकु अहिड़ो केमिकल आहे जेको अव्हां जे मुदाफ़ियती निज़ाम खे फ़ाल करे थो ऐं बुनियादी तौर ते एलर्जी जी अलामतुनि खे ज़ाहिर करण लाइ पंहिंजो किरदारु अदा करे थो। हीउ केमिकल उन्हनि खाधनि में हूंदो आहे जिन खे असां सेहतमंद सम्झंदा आहियूं, जीअं ख़ुश्क मेवा या ॾही ऐं खीर वग़ैरह। खुराक जे माहिरनि जो चवणु आहे त हिस्टामिन घणो वापराइण जिस्म में उन्हनि सेल्स ते असरअंदाज़ थी सघे थो जेके मुदाफ़ियती निज़ाम खे फ़ाल रखंदा आहिनि। उन्हनि जी खोट सां दस्त, बुखार, खंघि, साह में तकलीफ़ ऐं ब्लड प्रेशर जा मसइला या मथे में सूर बि पइजी सघे थो। सणभ वारी खुराक जो घणो इस्तेमालु मुनासिब न आहे। अहिड़ी खुराक ख़रीद करण खां अॻु इन ॻाल्हि खे यकीनी बणाइजे त जेके शयूं अव्हां ख़रीद करे रहिया आहियो उन्हनि ते लॻल लेबल में सणभ ऐं कैलोरीज़ केतिरियूं आहिनि, त जीअं इन ई हिसाब सां खुराक इस्तेमालु कई वञे। तवाने ऐं सेहतमंद जिस्म सां गॾोगॾु सेहतमंद दिमाग़ लाइ वर्ज़िश ज़रूरी आहे, जंहिंसां जिस्म थुल्हाइप ऐं बीमारियुनि खां महफ़ूज़ रहंदो। खुराक जे माहिरनि मूजिबि जिस्मानी वर्ज़िश मरहलेवार ऐं बाक़ाइदगी सां मुनासिब अंदाज़ में कई वञे, पर वधीक वर्ज़िश बि नुक़सान ॾींदी आहे।